लाइन सां ॾिठियूं ते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में वैक्सीनेशन खां सवाइ जानवरनि खे कराची में आणण ऐं गैर कानूनी टैक्स वसूली केस जी ॿुधणी थी आहे। अदालत मेयर कराची गडाप ऐं इब्राहिम हैदरी जे चेयरमैन समेत ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। इब्राहिम हैदरी ऐं गडाप टाउन वैक्सीनेशन खां सवाइ जानवर आणण जी इजाज़त ॾियनि था। वकील जो इहो चवणु हुयो। अहम ख़बरनासी तव्हांखे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में वैक्सीनेशन खां सवाइ जानवरनि खे कराची में आणण ऐं गैर कानूनी टैक्स वसूली केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत मेयर कराची गडाप इब्राहिम हैदरी जे चेयरमैन समेत ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। वकील जो चवणु हुयो त इब्राहिम हैदरी ऐं गडाप टाउन वैक्सीनेशन खां सवाइ जानवर आणण जी इजाज़त ॾियनि था। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में वैक्सीनेशन खां सवाइ जानवरनि खे कराची में आणण ऐं गैर कानूनी टैक्स वसूली केस जी ॿुधणी थी आहे। अदालत मेयर कराची गडाप ऐं इब्राहिम हैदरी जे चेयरमैन समेत ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। वकील जो इहो चवणु हुयो त इब्राहिम हैदरी ऐं गडाप टाउन वैक्सीनेशन खां सवाइ जानवर आणण जी इजाज़त ॾियनि था।